नाज़रीन, गंबट में म्यूनसिपल कमेटी के वार्ड नंबर 36 ज़िमनी मकानी चूंडनि लाइ पोलिंग जो अमल जारी है। चूंड लाइ 5 उम्मीदवार मैदान ते लथियल आहिनि। पीपी जे सदाम जोखियो ऐं जीडी उम्मीदवार असदुल्ला शेख विच में मुक़ाबले जो इम्कान है। उन हवाले से वीडियो लिंक ते असां सां मौजूद है किशोर कुमार। जी किशोर। जी बिल्कुल, सिंध के मुख्तलिफ़ ज़िलनि वांगुरु अॼु खैरपुर ज़िले के तालके गंबट में भी बल्दियाती चूंडुनि के हवाले से तक़रीबन जेको आहे हिन वार्ड नंबर 6 में 1470 जेके वोट आहिनि उहो रजिस्टर्ड आहिनि, जंहिंमें औरतूं ऐं मर्द शामिल आहिनि। ॿियो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पोइ जेकी इलेक्शन थी हुन पोइ इलेक्शन में जेको आहे 6 ऐं 11 नंबर वार्ड ते हाजी अब्दुल लतीफ़ जेको आहे ॿिनि वार्डनि तां जेको आहे इलेक्शन खटी ऐं वार्ड नंबर 6 ते जेको आहे सरकार हुसैन शाह के जेको आहे हाजी अब्दुल लतीफ़ पारां जेको आहे शिकस्त ॾिनी हुई। नंबर 6 आहे हिन वार्ड नंबर 6 ते जेको आहे पीपुल्स पार्टी पारां जेको आहे सदाम जोखियो मज़बूत उम्मीदवार है ऐं उन खां पोइ जेको आहे जीडीए पारां जेको आहे असदुल्ला शेख जेको आहे उन जे मुक़ाबले में आहे, जंहिंजे विच में जेको आहे हिकिड़ो ज़बरदस्त जेको आहे मुक़ाबलो थी रहियो आहे। पुलिस अमलदार आहिनि, उन्हनि सां भी ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। देख रहे हैं अभी आप कि इस इलेक्शन को जो यहाँ पे एक पोलिंग स्टेशन है मुराद हाई स्कूल में वार्ड नंबर 6 का जो इलेक्शन अभी हो रहा है, तो इसमें आप देख रहे होंगे फुल प्रूफ सिक्योरिटी के इंतज़ाम हैं। 80 से ज़ायद जो है ना हमने सिक्योरिटी एहलकार जो है इस पर सिक्योरिटी के लिए तैनात किए हैं, जिसमें हमारे अफसरान बाला भी हैं, सबऑर्डिनेट ऑफिसर्स हैं। इसके अलावा लेडीज़ पुलिस भी हमने यहाँ पे तैनात की हुई है ताकि लेडीज़ को कोई इशू ना हो। तो ओवरऑल अल्हम्दुलिल्लाह एक अच्छे तरीके से इसको जो है ना हम कंडक्ट करवा रहे हैं और अभी तक कोई भी हम देख रहे हैं कि बिल्कुल पुरअमन तरीके से इलेक्शन जो है वो चल रहा है। जी तो नाज़रीन, तव्हां जेको आहे म्यूनसिपल कमेटी के वार्ड नंबर 6 के हवाले से हिते जेके पुलिस अमलदार होया ASP गंबट जा भी वीचार ॿुधा। उन्हनि जो चवणु इहो हुयो त वार्ड नंबर 6 जी जेकी इलेक्शन थी रही है उन में जेको आहे 2 पोलिंग स्टेशन्स कायम किया विया आहिनि। लेडीज़ लाइ अलॻि आहे, मर्दनि जे लाइ अलॻि। ॿियो वरी हिते जेको आहे सिंध पुलिस जा जेके जवान आहिनि उहे पंहिंजी ड्यूटियूं सिक्योरिटी के हवाले सां सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। ॿियो हिते तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वधीक जेको आहे मॉनिटरिंग जे लाइ जेको आहे हिते CCTV कैमरा पिणु लॻाई वई आहे। जी।